खुदा आबाद जी जेका जामा मस्जिद बनी आ इन जी जिक्र तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसंदो त ये मस्जिद जॾहिं बनी इन जी हर हिकु सिर ते मुकम्मल क़ुरान पाक जो ख़त्मो पढ़ियल आहे। सुभान अल्लाह। तमाम कदीमी मस्जिद आहे। पोइ अल्लाह तो ॼाणे त तारीख़ सिंध में जेका ॻाल्हि मिले थी पोइ हिन वक़्त जी मौजूदा जेका इहा मस्जिद आहे या इन मस्जिद खां पहिरीं जेका मस्जिद जेका शहीद करे इहा बनाई वई उहो अल्लाह ऐं उन जो रसूल तो ॼाणे। पर किताबनि मां जेका असांखे ॻाल्हि मिली आहे जेका तव्हांखे ॿुधायूं पिया उहा हीअ आहे त जॻह इहा ई आहे। हर सिर ते मुकम्मल क़ुरान जो ख़त्मो पढ़ियो वियो। अहिड़ी शान वारी मस्जिद बनी भिट जे घोट अब्दुल लतीफ खे ख़बर पई त अहिड़ी मस्जिद बनी आहे। सुभान अल्लाह। पाण फरमी इन जी ज़ियारत कबी पर आयो कुत्तो भी गॾु खणी आयो तो दंबोरो भी गॾु खणी आयो। सुभान अल्लाह। कुत्ते खे मस्जिद जे दरवाजे ते ॿधई दंबोरे सिधो अची मस्जिद में वही रही। मखदूम अब्दुल्ला रहमतुल्लाह ताला अलैह उते जा इमाम हा आलीशान मदरसो हलंदो हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मखदूम अब्दुल्ला जो दौर आ। भिटाई साहब मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो वञी करे मस्जिद जे मिंबर ते वेही रहियो आ। जेके उते जा शागिर्द हा खलीफा हा मुरीद हा उन्हनि खे मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो पेट में तकलीफ़ शुरू थी वई आ। ही कहिड़ो फ़कीर आ पेरनो घाड़ो मिट्टी मां पेर भरियल कुत्तो गॾु वठी आयो आ मथो घाड़ो आ दंबूरो समेत मस्जिद जे मिंबर ते वेठो आ। पर मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो ईअं जुरत कोन पई थिए हज़रत भिटाई साहब सां ॻाल्हाइण जे छो त मुंहिंजे अब्दुल लतीफ जे चेहरे मुबारक में मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन जा जलवा नज़र ईंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अॼु बि असांजी सिंध जा जेके सैयद आहिनि जेकॾहिं उहे सही अक़ीदा सुन्नी हुजनि निमाज़ जा पाबंद हुजनि वक़्त जो जज बि उन सां ॻाल्हाए कोन सघनि। सुभान अल्लाह। बेशक। ऐं मादरत सां चवां थो त सैयद ज़ादनि पाण पंहिंजी हैसियत विञाई आहे। तव्हां ॾिसो जिते कुकड़नि जी वेड़ लॻंदी सभ खां पहिरीं सैयद हूंदो। जिते रिछ कुत्ते जी वेड़ हूंदी सभ खां पहिरीं सैयद हूंदो। सैयदनि खे इन्हनि कमनि जे लाइ थोरो आंदियो विया। हीअ जॻह वेही करे अरे असां त सैयदनि जा ख़ादम आहियूं मुनासिब ऐं बहितरीन हक़ इहो आहे त सैयद ज़ादो हितां वेही करे वाइज़ करे तव्हां ई असां उनजी तकरीर ॿुधूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असां उन्हनि जो सदको खाईंदा आहियूं। बेशक। अल्लाह रब्बुल आलमीन असांजे सैयद ज़ादनि खे हिदायत नसीब फरमाए। पर जहिड़ा बि आहिनि तुंहिंजे मुंहिंजे लाइ इंतहाई अदब ऐं एहतराम वारा आहिनि। बेशक। कॾहिं हल्को न समझजां त कोकड़िया कीअं बि आहे उहो उन जा अमल उन सां आहिनि। उहो जेकॾहिं पंहिंजी आक़िबत पंहिंजी आख़िरत खे नथो सोचे त उन जी मर्ज़ी आहे लेकिन तोखे मूंखे इन जो अदब करणो आहे। सुभान अल्लाह। बेशक। कंहिंखे हिम्मत ते भिटाई साहब सां ॻाल्हाइण जी ज़ोहर नमाज़ जो वक़्तु थियो मखदूम अब्दुल्ला आया त दिल खोले अब्दुल लतीफ भिटाई सां मिलिया। सुभान अल्लाह। वाह भिटाई भली जी करे आई। नमाज जी अज़ान आई मखदूम साहब फरमाया त नमाज अज अब्दुल लतीफ पढ़ाई। सुभान अल्लाह। मुरीद दिल में चवण लगा बाबा साईं बादशाह हाणे हिन खे तो मुसल्ले ते बिहारे जिंजा पैर उगाड़ा जिंजा मथो उगाड़ो कुत्तो खणी आयो दबूरो पाण सां गॾु खणी आयो। असां त वुज़ू कंदे बि कोन ॾिठो आ ख़बर न आहे कपड़ा बि पाक आहिनि या पलीत आहिनि जिस्म बि पाक आहे या पलीत आ। हाणे साईं तो हिन खे मुसल्ले ते बिहारे ही कहिड़ियूं निमाज़ूं पढ़ाईंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो पर ईअं जुरत कोन पई थिए पंहिंजे मुर्शिद जे ॻाल्हि में मुदाख़िलत करण जे। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो बरे जे सूर सां भिटाई साहब जॾहिं मुसल्ले ते बीठो आ उन्हनि पुठियां नमाज़ शुरू कई आ। अब्दुल लतीफ भिटाई नमाज जॾहिं शुरू कया पहिरीं रकात भिटाई साहब काबतुल्लाह ॾांहुं यानी उल्होंदे मुंहुं करे पढ़ाई आ। जॾहिं ॿी रकात जे लाइ भिट जो घोट अब्दुल लतीफ उथियो आ त उभरंदे मुंहुं कयो आहे। पहिरीं रकात उल्होंदे मुंहुं करे ॿी रकात जे लाइ जो उभरंदे मुंहुं कई त पुठियां सभिनी नमाज़ टोड़ी छॾी सिर्फ मखदूम अब्दुल्ला कोन टोड़ी। ॿी रकात टी रकात मुंहिंजा प्यारा उत्तर मुंहुं करे पढ़ाई आ। चौथी रकात अब्दुल लतीफ काछेल मुंहुं करे पढ़ाई आ।
जॾहिं सलाम फेरियो आ त धुरिया ऐं धारियां मिटन मुईअ जा थिया मदी रखी ॾेरन मन में मां त खिलियो खिकारियां जे सुबुह सारियां त उठना हिन उताकुन में। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भिटाई साहब सलाम फेरियो आ सभिनी निमाज़ूं टोड़े छॾियूं। भिटाई साहब मखदूम अब्दुल्ला के मुखातब थी करे फरमायो मखदूम साहब छा तव्हां फ़िक़ह जा मसला कोन पढ़िया आहिनि छा? जे कॾहिं काबे खां सीनो फिरी वेंदो आ निमाज़ टुटी वेंदी आ पोइ ॿियनि निमाज़ूं टोड़े छॾियूं अव्हां निमाज़ छो न टोड़ी? मखदूम अब्दुल्ला फरमायो भिटाई जॾहिं मां ज़ाहिरे अखियुनि सां ॾिठो त तूं काबे खां फिरियो बीठो हैं पर दिल वारे अखियुनि सां ॾिठमि त अब्दुल लतीफ़ तू काबे जे विच ते बीठो है। मूं चयो जेको काबे जे विच ते बीठो आ उन जे अॻियां भी काबो आ पुठियां भी काबो आ साॼे पासे भी काबो आ खाॿे पासे भी काबो आ। भिटाई जो सिमत सही आ नमाज टोड़न जी ज़रूरत नाहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुलाकाती भिटाई साहब भली जी करे आया दंबूरो खणी आया आयो पान फरमायो हिन दंबूरे जे रूप में मां अल्लाह जो जिक्र कंदो आहियां। सुभान अल्लाह। साईं कुत्तो बि वठी आया आयो पान फरमायो कुत्तो न आहे इहो कुत्तो न आहे साईं पोइ छा आहे पान फरमायो मुंहिंजो नफ्स आहे मुंहिंजो नफ्स आहे तव्हां नफ्स जे पुठियां हलंदा आहियो पर अब्दुल लतीफ़ भिटाई जे पुठियां नफ्स हलंदो आहे। सुभान अल्लाह। दिल में सोचम त एडी शान वारी मस्जिद जी ज़ियारत करण पे वञा मता को नफ्स मुझे इबादत में मुदाखलत करे उनके मस्जिद के दरवाजे ते बाहर बधी आयो बगैर लालच बगैर नफ्स जे पा मस्जिद में दाखिल थियो। सुभान